डेरा इस्माइल खान में पुलिस ट्रेनिंग सेंटर ते हमलो कंदड़ 5 दहशतगर्द मारिजी विया। पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस रात देर से ऑपरेशन मुकम्मल करे वरितो। DHQ इख़्तियारनि मूजिब हमले में 7 पुलिस एहलकार शहीद ऐं 13 ज़ख़्मी थिया। DG पब्लिक रिलेशन मूजिब हमले वक्त 200 पुलिस जवान ऐं रिकॉर्ड्स खे रेस्क्यू किया वियो। ऑपरेशन में ट्रेनिंग स्कूल ऐं नादरा ऑफिस खे क्लियर किया वियो आहे। दहशतगर्द गुज़िरियल रात पुलिस ट्रेनिंग सेंटर ते हमलो कयो हो। अमीर बालाज टीपू के कत्ल जो मुख्य जवाबदार ऐं लाहौर जो अंडरवर्ल्ड डॉन तैफ़ी भट्ट मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। ज़रियनि मूजिब CTD एहलकार जवाबदार ख्वाजा तारीफ़ गुलशन उर्फ तैफ़ी भट्ट के जांच लाइ रहिंगा खां ॾियो पियो वियो। कोर्ट सब्ज़ल में CTD टीम ते अणॼातल हथियारबंदनि फायरिंग कई। फायरिंग जी ॾे दौरान तैफ़ी भट्ट मारिजी वियो। तैफ़ी भट्ट के कुछ ॾींहं अॻु दुबई खां लाहौर आंदो वियो हो। 19 फरवरी ते लाहौर के इलाइक़े में शादी की तकरीब दौरान गोलियों हणी टीपू टरकांवाला के पुट अमीर बालाज के क़त्ल किया वियो हो। मजहबी तंजीम के एहतजाज के ऐलान से इस्लामाबाद और रावलपिंडी में ॾींहं भी बंद। आम जिंदगी मुतासिर। GT रोड और M2 मोटरवे के मुख्तलिफ हंधनि ते कंटेनर और ॿियूं रंडकूं विहारे बंद कियो वियो। माण्हुनि के सफ़र दौरान तकलीफ़। रस्तनि जी बंदी सबब वापारी सरगर्मियूं मुअत्तल। जाड़नि शहरनि में इंटरनेट सर्विस ॿिए ॾींहं भी मुअत्तल कई वई। रियासत ऐं अवाम के अहिड़े शख्स के फैसले ऐं ख्वाहिश ते नथा छॾे सघूं जेको KP में दहशतगर्दी वापस आणण जो अकेलो ज़िम्मेवार आहे। KP में रियासत मुखालिफ क़यादत क़बूल नाहे। जेकॾहिं को सम्झे थो त संदसि सियासत रियासत खां मथे आहे त उहो असांखे क़बूल नाहे। पाक फ़ौज तर्जमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ की प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं KP में दहशतगर्दी जो सबब सियासी ऐं मुजरिमाणू गठजोड़ आहे। अॼु केरु चई रहियो आहे त ऑपरेशन न पर दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं कयो। हर मसइले जो हल ॻाल्हियूं हुजनि हा त जंगियूं न लॻनि हा। फ़ौज खे उहा सूबाई हुकूमत पसंदि नाहे जेका ऑपरेशन जी मुखालिफ़त करे। गज़ा जंगबंदी मुआहिदे अमल थियण बैदि फ़लस्तीनीन पंहिंजे तबाहाल घरनि ॾांहुं वापसि वञणु शुरू करे छॾियो। इसराइली फ़ौज भी मुआहिदे तहत नयनि हदनि ते पोज़ीशन्स संभालणु शुरू करे छॾियूं। इसराइली फ़ौज जो चवणु आहे त हमास जा 11 कैदी आज़ादु कया वेंदा। अमरीका जे विच ओभर जे ख़ासि नुमाइंदे स्टीव विटकॉफ जो चवणु आहे त इसराइली फ़ौज वापसी जो पहिरियों मरहलो मुकमल करे वरितो। यरगमालिन जी आज़ादी लाइ 72 कलाकनि जो वक़्तु शुरू थी वियो आहे। इसराइली फ़ौज लेबनान में हिज़्बुल्लाह के मुबैना इंफ्रास्ट्रक्चर ते हमलो। इसराइल और हमास विच में जंग बंदी के कुछ देर खां पोइ इसराइली फ़ौज लेबनान के ॾाखिणी इलाइक़े में बमबारी कई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां चीनी इंपोर्ट्स से इज़ाफ़ी 100 सैकड़ो टैरिफ लागू करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त अमरीका नवंबर खां चीनी शयुनि जे इंपोर्ट ते इज़ाफ़ी 100 टैरिफ लागू कंदो। अमरीकी शयुनि जे तहफ़ुज़ लाइ सख़्त वापारी क़दम खंया वेंदा। चीनी शयुनि ते अॻे ई अमरीका तरफ़ां 30 सैकड़ो टैरिफ लागू आहे। कराची के कोरंगी वारे इलाइक़े मॉडल कॉलोनी चेक पोस्ट वेझो रोड हादसो। एक ॼणो फौत। हादसे में फौत थी वियल जी सुञाणप मोहम्मद अशरफ पुट मोहम्मद खान के नाले सां थी। पाकिस्तानी जबल झाड़ू असद अली मेमन जो तारीख़ी कारनामो। 7 खंडन जूं बुलंद तरीन चोटियूं सर करे वरितियूं। असद अली मेमन 7 सिम्स जो सफ़र इंडोनेशिया में ओशियाना जे बुलंद तरीन चोटी पहुचक छाया के सर करे मुकम्मल कयो। असद मेमन माउंट अल्बर्स इकोन खां गोवा किलिमंजारो माउंट देनाली माउंट एवरेस्ट और माउंट वेनिस के भी सर करे चुको।